अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉप इशू सां मां आहियां रियाज़ सोरियाणी। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि वफ़ाक़ी वज़ीर मोहतरम मोहम्मद मियां सुमरो साहिबु। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर, सभ खां पहिरियों त असां तव्हांखे वेलकम चऊं था असां पंहिंजे प्रोग्राम में। तव्हां इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त तव्हां मतिलबु काफ़ी दफ़ा अहम मतिलबु सीट्स ते रहिया हो। तव्हां जेकाबाद जी तरक़ी लाइ कहिड़ा कहिड़ा उपाउ वरिता आहिनि ऐं कहिड़ा कमु कराया आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं, सभु खां पहिरियों तव्हांजी महिरबानी, तव्हां इहो मौक़ो ॾिनो आहे, कुर्ब तव्हांजो। तरक़ियाती स्कीम साईं जे त वोटनि खां पहिरियों ई जेको मुंहिंजे वालिद वालदा हिते कमु शुरू कया, फलाही कमु, मेडिकल टीम ॾींदी हूं हिते, दर्जने ॿारनि खे उतां वठी विया ॿाहिरि इलाज लाइ, मुल्क को ॿार अमेरिका वठी विया, हिते कैंप्स कंदा हुआ। हाणे बि आई कैंप्स हलनि था। पाणी जी स्कीम हुई, हिकिड़ो कॉलेज हिते करायोसीं जेको शिफ्ट कराए छॾियऊं, और घिटियुनि जो ॿियो कमु थींदो, सॼो अस्पताल सिविल अस्पताल में सॼो कार्डियक सेंटर, डायलिसिस मशीन आहे, मोबाइल हुई पंहिंजो, जेके शौक़ बि अहिड़ा की झाका न अचनि जेके ॻोठ में कंहिंखे खणी अचो जॾहिं एमरजेंसी में। त इहे पहिरियों हुया। हुन खां पोइ हाणे जेके टफटाइल जा हलनि था ऐं पंहिंजो स्कीम जेके यूएसएड आहे हिन में बि अलाह रोल ॾिनो, जिम्स अस्पताल ठाहिण में बि रोल ॾिनो, जेको अलाह मौक़ो ॾिए थो ख़िदमत कयूं था। हिन वक़्तु मतिलबु जेकाबाद वासियुनि खे तव्हां इहो ॿुधाइणु पसंदि कंदव त फर्दर मतिलबु कहिड़ियूं स्कीमूं ईंदियूं ऐं उन्हनि खे हितां जी आवाम खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? साईं, स्कीमूं इनशाला, पर अॼुकल्ह कोविड जे करे फंड्स डाइवर्ट घणा होॾे थी विया आहिनि, ऐं इनशाला हाणे बहितरी थिए, इकोनॉमिकली बि इक़्तिसादी तौर ते बि बहितरी थिए थी। ऐं हिन में छोकी घणा हाणे 18 एमेंट खां पोइ जेके आहिनि ज़िम्मेदारियूं हली हुयूं आहिनि सूबनि खे, मर्कज़ जो जेको आहे पावर सिस्टम, उन में गैस जा पाइप रिप्लेस न थिया, यकी एतिरे साल उन्हनि खे बि रिप्लेस करे इनशाला बहितर थींदी सिचुएशन, जिथे आहिनि हालात उते बहितर थींदा। ऐं पोइ जिथे ज़रूरत पवंदी आवाम जो फीडबैक जेको ईंदो उन हिसाब सां जेके वसाइल हूंदा इनशाला कोशिशि कंदासीं। अच्छा, तव्हां असांजी आवाम खे थोरो इहो ॿुधाईंदो त हिते मतिलबु लोकल सतह ते उहो तव्हां सां मिलण में या इस्लामाबाद अचण में उन्हनि खे थोरी तकलीफ़ थिए थी, त उन्हनि सां तव्हां कहिड़े नमूने सां मतिलबु उहे तव्हां सां मिली सघनि पिया? न, कंहिंखे तकलीफ़ थिए थी? मतिलबु हितां जा लोकल माण्हू इस्लामाबाद अचणु? लोकल माण्हू हिकिड़ो माण्हू त न कंदो आहे, टीम हूंदी आहे, हिते टीम मौजूदु आहे, 5-6 असांजा आहिनि सभु। मां बि कोविड जे करे न वरिता, हर हफ़्ते हर महीने तक़रीबन 2-3 चकर हणंदो हुउमि। त हुन में अॼुकल्ह साईं कम्युनिकेशन आहे, तव्हां व्हाट्सएप ते ॻाल्हाए सघो था, वीडियो कॉल करे सघो था, अचनि जी कहिड़ो टाइम बि बचे थो, ख़र्चो बि बचे थो। माण्हू खे इहो सोचे न, इहो पुराणो ज़हन न रखे की मुंहिंजो साम्हूं वेठो हुजे, त तब्दील न कंदे सोच जदीद टेक्नोलॉजी खे पंहिंजो न अपनाईंदासीं त अॻे कीअं वधंदासीं। अच्छा, कुझु मतिलबु हुकूमती फंडनि खां अलावा बि ॿुधण में आयो तव्हां पंहिंजा पर्सनल फंड जेका हिते यूज़ कया आहिनि जेकाबाद में, उहो ॿुधाईंदव त कहिड़ा फंड इस्तेमालु थिया आहिनि? त उहो अलाह जेके वसाइल ॾिना अलाह पाक, पंहिंजे हबीब पाक सदके, इहे जॾहिं कोविड जो शुरू थियो उन महिल से राशन वाशन जो हुयो, उहो कुझु स्कॉलरशिप्स आहिनि, कुझु इलाज लाइ माण्हू खे जेको अलाह जेतिरी तौफ़ीक़ ॾींदो आहे, इहे शयूं अहिड़ियूं माण्हू घणो उन में ॻाल्हाइनि ठीकु न आहे, मुनासिबु न आहे। अच्छा, हिते जेकाबाद में तमामु घणा तरक़ियाती कम थिया आहिनि, उहे तव्हांजे तरफ़ां हुजनि या वफ़ाक़ी हुकूमत कंहिं बि कराया, तव्हांजो उनमें काफ़ी अहम रोल रहियो आहे। पर हिन वक़्तु बि जेकाबाद शहर जी जेका सूरत हाल आहे उहा सुठी न आहे ॾिसण में। तव्हां टफटाइल जा कमु कराया आहिनि, उनजे बावजूदि बि हर रोड ते पाणी या कचिरो गंदगी तमामु घणी आहे। छोड़ो सुठी न आहे, सफ़ा असुल इहे तबाहु न आहे। तव्हां ॾिसो था घिटियुनि में पाणी पियो आहे, को घिटी ठीकु न आहे, स्कूलनि जो हाल ॾिसो, अस्पताल सिविल अस्पताल जो हाल ॾिसो। इहे हाणे सभु जिन्हनि जी ज़िम्मेदारियूं उन्हनि खे पुछो। तव्हां बि त हिन में पंहिंजो करे सघो। जेके आहिनि उन वजह गैस जो मां तव्हांखे अर्ज़ु कयो, पाइप न बदिलो त वास्ते थियो वसाइल गैस कंपनियुनि जो बि जेको आहे थोरा फाइनेंशियल मामला तमामु उन्हनि जा बि गंभीर आहिनि। उहो प्राइवेटाइज़ेशन में असांखे जेके कराची इलेक्ट्रिक आहे, ॿियनि इन्हनि में गैस कंपनी जा ड्यूज़ आहिनि, स्टील मिल में, त उन्हनि जी हालत जीअं बहितर थींदी पाइप वास्ते आस्ते बदिलाइण शुरू कयो अथसीं ताकी बहितर थिए। पावर जो बि जेके आहिनि इहे मर्कज़ी जेके असांजे हथ में आहिनि। गैस जी साईं तमामु घणी, तव्हां जीअं ज़िक्र कयो, तमामु घणी लोड शेडिंग थिए थी, माण्हू सफ़र कनि था जेकाबाद, इन जे लाइ तव्हां के क़दम खया आहिनि? साईं, पाइप रिप्लेस कयूं था। पाइप पुराणा जॾहिं हमेशह हिन चाहींदे शुरू में 1960 में जॾहिं गैस आई हिते, तॾहिं कोई रिप्लेसमेंट ठीकु तरह न थी आहे। त हर शइ जी हिकिड़ी मुदत हूंदी आहे उनजी लाइफ, तंहिंजे करे हाणे हिकदमि त सभु न थी सघंदो। त आस्ते आस्ते शुरू ठुल में बि थी वियो आहे, जेकाबाद में कई पहाड़नि में थी वियो आहे। इहे जीअं वसाइल अचनि था बिल्कुलु थिए थो इहो। जेकाबाद दुनिया जो साईं गरम तरीन इलाइक़ो आहे, हिते गर्मियुनि में ख़ासि करे बिजली जो तमामु घणो आज़ार आहे। हिन वक़्तु बि सियारे में तमामु घणी लोड शेडिंग कई पई वञे। साईं, लोड शेडिंग जो मार्ज़ कयां की कलेक्शन ते आहे, त जिथे रेवेन्यू कलेक्शन सुठी आहे उते लोड शेडिंग बिल्कुलु कोन्हे। जिथे कलेक्शन ई कोन्हे पोइ कीअं ॾींदा, छोकी नुक़सानु थो थिए कंपनी खे। पहिरियों ई घणा इहे जो गर्दिशी कर्ज़ो अॿियो आहे, जिथे नथा कमाइनि कीअं ॾींदा। पोइ माण्हुनि अर्ज़ु कंदुमि की बिल तव्हां ॾियो पंहिंजो बि, ऐं जेके ख़बर था बिल नथा ॾियनि, हरूभरू कुंडा था हणनि, उन्हनि खे बि पंहिंजो सोशल प्रेशर विझो ताकी सभु लाइ बराबरि थिए। अच्छा, जेके वफ़ाक़ तरफ़ां फंड मिलनि था,
तव्हां मतिलबु उन में केतिरी कोशिशि कयो था तव्हांजे इलाइक़े जे लाइ हिते मुहैया थियनि ऐं जीअं PTI जो हिकिड़ो नारो रहियो आहे नयो पाकिस्तान, त असां नयो जेकाबाद कॾहिं ॾिसंदासीं? सही नयो जेकाबाद जीअं मां अर्ज़ु कयो इन में घणी ज़िम्मेदारी सूबाई हुकूमत जी आहे, पर मर्कज़ जी तरफ़ो इंशाअल्लाह हिते हाणे पॉलिटेक्निक हिकिड़ी फाइनल थी वेंदी। इंजीनियरिंग कॉलेज त मां अर्ज़ु कयो अप्रूव कयोसीं, हिते असांजे साथियुनि इन खे लॾाए छॾियो। त पॉलिटेक्निक उनमें इहे फ़ाइदो आहे कि साईं माण्हू टेक्निकल एजुकेशन वठी पोइ नौकिरी ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, पाण ई शुरू करे सघे थो पंहिंजे लाइ रोज़गार। त उन में शुरू कंदासीं। उनमें हेल्थ फैसिलिटीज़ बि कोशिशि कयूं था, इंश्योरेंस में हेल्थ इंश्योरेंस उनमें सूबाई हुकूमत खे भाङो ॾियणो आहे, त उहो इंशाअल्लाह जे फाइनल थी वेंदो। तो उन जे हेल्थ इंश्योरेंस में त आराम थी वेंदो माण्हू खे घणो। वरी महिरबानी मोहम्मद मियां महिरबानी साहब, तव्हांजो। महिरबानी साईं। नाज़रीन, असां सां अॼु मौजूदु हुया वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो साहब। वरी नेक्स्ट प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।